जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय तमामु ई वीचार करण हेतु आहे। अॼु जो विषय थोरो वीचार करणो पवंदो कि पंहिंजे शहर में, पंहिंजे पंचायतुनि में, पंहिंजी संस्था में केतिरी परेशानी ऐं दिक़तूं पयूं अचनि। चवंदा न कमरे में वेही करे ॻाल्हाइणु तमामु सुठो आहे, पर हिकु आवाज़ खणनि कहिड़ी बि संस्था लाइ का बि तकलीफ़ ऐं परेशानी अचे पई त तव्हां ॾिसो था, असां जयपुर जी लगातार तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदा आहियूं कि जयपुर जी संस्थाउनि में, पंचायतुनि में छा पियो थिए, छा हाल आहे, छा मतभेद आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां उन्हनि में जेके बि घपलाबाजी ऐं ग़लति ॻाल्हियूं थियनि पियूं तव्हांखे अपडेट ॾींदा आहियूं। ईअं तव्हांजे शहर में बि, तव्हांजे नगर में बि अहिड़ी संस्थाउनि में, पंचायतुनि में परेशानियूं ऐं दिक़तूं ईंदी हूंदियूं, पर चवंदा आहिनि न तव्हांखे इन लाइ आवाज़ तव्हांखे ख़ुदि खणनी पवंदी। जयपुर जी संस्थाउनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं ऐं उनजी जानकारी बि ॾींदा आहियूं कि उन्हनि में छा परेशानी, छा दिक़तूं अचनि पियूं। तव्हांजे शहर में बि अहिड़े परेशानियूं, दिक़तूं हूंदियूं, उन लाइ करे आवाज़ तव्हांखे खणनी पवंदी। उन लाइ करे तव्हांखे हिकु वीडियो, ॿ वीडियो, तव्हांखे हीअं आड़ा वीडियो ठाहे करे 1-2 मिंट जा तव्हांखे असांखे मोकिलणा पवंदा। तव्हां हीअं वीडियो नथा ठाहे सघो, तव्हां हीअं ठाहे था सघो। त अहिड़ा वीडियो तव्हां असांखे ठाहे करे अगरि सिंधी समाचार राजस्थान ते मोकिलो था त असां उन संस्था लाइ आवाज़ खणी सघूं था। छोकी इहा संस्था ठही समाज हेतु आहे कि पाण इन आवाज़ खे बुलंद करे सघूं। जेके ग़लति ॻाल्हियूं, जेके ग़लति संस्थाऊं, जो पैसो हुजे, चाहे उलझनूं हुजनि, चाहे उहे चुनाव हुजनि, तव्हां पंहिंजे शहर जा असांखे मोकिले सघो था आड़ो वीडियो ठाहे करे। त अॼु खां पोइ तव्हांखे लॻे कि हिन जी मदद करणी खपिजे, हिन संस्था जे बारे में असांखे आवाज़ खणनी खपिजे, हीअ संस्था ग़लति पई करे, त तव्हां असांखे आड़ो वीडियो मोकिलिजो। जेको स्क्रीन ते तव्हां नंबर ॾिसो पिया हेॾे वॾे अखरनि में, तव्हां हिन ते कॉल कजो, वीडियो मोकिलिजो। तव्हांजो वीडियो लॻंदो, तव्हांजी आवाज़ खणबी वञबी कि हिन संस्था खे ॾिसो, हिन संस्था में ही पियो थिए, हिन जी मदद करो, हिन महिला जी मदद करो। ॻाल्हियूं करण सां कुझु कोन वरंदो। त तव्हां असांखे अहिड़ा आड़ा वीडियो मोकिलिजो, तव्हांजी आवाज़ बुलंद कंदासीं, तव्हांजी आवाज़ हर जॻह ते पहुचाईंदासीं। त जंहिंखे मदद करणी बि आहे, चाहे उहा महिला हुजे या पुरुष, त उनजी मदद बि थी वेंदी। उनजी संस्था जो बि ब्यूरो तव्हांजे साम्हूं अची वेंदो। त आवाज़ तव्हांखे खणनी पवंदी, वीडियो तव्हांखे मोकिलणा पवंदा। इहा संस्था, इहो समाचार तव्हांजे हेतु, तव्हांजे लाइ ई, सभिनि लाइ ठहियलु आहे। जय श्री झूलेलाल, जय श्री झूलेलाल।